अस्सलाम वालेकुम संगत खुश हो। मैसेज मुझो बुधो अगते लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, अगते मैसेज के ट्रांसफर कयो, वधायो। को बियो को बुधे गरीब गुरबो कंहिं असर पए। बहरहाल मुझो मैसेज है उन गरीबन जे लाइ जेका 2 3 4 भार कमाईंदड़ आहिनि, उन में हिकिड़ो 2 भाउ कमाए थो, हिकिड़ो 2 भाउ ईअं वेठो खाए थो, अॻिते नथो वधे। पोइ जेका परदेस में उन जे ओड़े पाड़े वारा माइट मिट को केॾे कमाइनि था, को 2 3 ॼणा उहो मिल्कियत ठाहिनि था, पोइ उन ते पिया सड़नि गरीब गुरबो। घणा सभु न हूंदा, 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, माना 100 में के 5 8 दाणा 10 दाणा जेका उहे सड़ंदा पिया त मिट माइट असांजा तरक़ी करिया आहिनि। छो बाबा तव्हां सड़ो छो था? तव्हां बि महिनत कयो, कमायो। हिकिड़ो भाउ तव्हांजो कमाए थो, 4 5 भाउर तव्हां वेही खाओ था, इन में तव्हां काॾो वधंदो? हदस कंदो, अञा तव्हां पोइ ते वेंदव। हलिया तव्हां पंहिंजो मुड़ुसु माण्हू थी कमायो, कंहिं माना रोज़ी सां लॻो, हिक ॿिए जी ॿधी करे, को हिकिड़ो 2 भाउर को अहिड़े हिसाब सां कारोबार कयो, बिज़नेस कयो। बाक़ी तव्हां जेको आहे सो पैसे वारो को आहे, को तव्हांजो मिट माइट को रिश्तेदार, पोइ उन जे लाइ पिया माना सोचींदव त हाणे हिन खां गाॾी फुरायूं, हिन जी फुर कयूं, या हिन खां अहिड़ो का शइ कयूं जेको आहे हे असां सां ज़लील थिए, पोइते थिए, या को फॾो फसाद कयूं त माना हे असां सां पोइते थियनि। बहरहाल मुंहिंजो मक़सदु इहो आहे त बाबा पंहिंजी महिनत कयो, रिज़्क रोज़ी में बरकत आहे, अलाह जेको आहे सो राज़ी बि उन में आहे। बाक़ी तव्हां हर बुरु ग़रीब गुरब पाण खे छो था कयो? छो मिट माइट जॻियो तव्हां हथु टंगियो था? पंहिंजी महिनत कयो, कमायो। ईअं न कयो जेको आहे सो मिट के पैसे वारा आसूदा आहिनि, के ग़रीब आहिनि मिट माइट, ईअं न हूंदो आहे। 5 आङुरियूं बराबरि न आहिनि। बहरहाल मुंहिंजो मक़सदु इहो आहे त पंहिंजो बाबा जे हुननि खे अलाह पैसो ॾिनो आहे, पंहिंजी महिनत सां ॾिनो अथसि, पंहिंजी महिनत सां माना परदेस में किथे बि पंहिंजो माना घर ठाहिराया अथनि, गाॾियूं वरितियूं अथनि, हर शइ मिल्कियत कई अथनि। इन में तव्हां साड़ हदस न कयो, ऐं तव्हां पंहिंजो कमाईंदव त अॻिते वधंदो। साड़ हदस कंदो, माइट असांजो वधी वियो आहे, गाॾी वरिती अथसि, हिन को गाॾी फुरायूं, हर शइ हीअं कयूं, सभु बहाना इन में अची विया। बहरहाल मैसेज वॾो थी वियो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। इन मैसेज खे शेयर कयो, कमेंट कयो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। छाजे करे जो इहे असां सां बि थी गुज़रियो। असां 20 साल 30 साल मां ईअं रुलियुसि, घुमियुसि फिरियुसि हेॾे होॾे, कमायमि कोन। पोइ जेॾीमहिल 30 साल थिया, हाणे हेॾे निकिरी आयसि ॿाहिरि सऊदी अरब में। हाणे घर बि नथा खणाए सघूं, एॾी महांगाई आहे। सो पाण सम्झो था महांगाई केॾी आहे पाकिस्तान में। अॼुकल्ह सभु ॿाहिरि कमाईंदा त तॾहिं घर हलंदो, बाक़ी ईअं हिकिड़ो 2 जेको कमाईंदो, हिकिड़ो 2 जेको आहे सो माना ईअं बि न आहे। हिकिड़ो हदस हूंदो आहे, भाउ कमाए थो, हिकिड़ो 2 वेही खाए थो, उन में बि का रब जी बरकत हूंदी आहे। ईअं थोरी हूंदो आहे त हिकिड़ो खाए थो त उन में बरकत न आहे, उन में बरकत, उन में सड़े न, हर शइ इन में ई अची वई। बहरहाल अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, ऐं जेको आहे सो कंहिं ते बि सड़ो न, कंहिं ते पंहिंजी महिनत कयो, कमायो, हर शइ कयो। ऐं इहो जेको आहे सो माना ख़ाली वेहण सां, घुमण सां, रुलण सां, ख़र्च करण सां कुझु नथो थी सघे। सलाम हुजे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ों। वीडियो खे लाइक शेयर कयो, अॻिते वीडियो खे वधायो। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ों ॿीहर सलाम हुजे।